नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊँ आहियां अली रज़ा मंगी आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस करा। PTM सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। अवामी राब्ता मुहिम हलाइण जो फ़ैसिलो। मौलाना फज़ल रहमान पारां इमरान ख़ान जी ज़मानत रद्द करण जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां फ़ौरी किरदार अदा करण जो मुतालबो। इस्लामाबाद में मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि PTM जो सरबराही इजलास थियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वीडियो लिंक वसीले शरीक। मरियम नवाज़, अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी, आफ़ताब शेरपाऊ ऐं ॿियनि जी शिरकत। पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी ऐं हुकूमत में शामिल ॿियनि इतिहादी जमायतुनि खे PTM में शामिल थियण जी दावत ॾिनी वई। मरियम नवाज़ PTI जूं क़ौमी असेंबली तां इस्तीफ़ाऊं फ़ौरी तौर मंज़ूर करण जो मुतालबो कंदे चयो त हिन प्लेटफॉर्म तां नई चूंड लाइ अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वञे। इंसाफ़ जी घुर्ज पूरी करण जे लाइ फुल कोर्ट जोड़ण बाबति असांजे जाइज़ मुतालबे खे तस्लीम न कयो वियो। हाणे नज़रसानी अपील कई वञे या ख़ामोश रहणो आहे। इन बाबति बि जल्द को फ़ैसिलो करणो पवंदो। नवाज़ शरीफ़ चयो त पहिरें ॾींहं खां हुकूमत में अचण जो मुख़ालिफ़ हुयुसि। दादले जे 4.5 सालनि जो गंद असां ते उछलाए वियो। परडेई फंडिंग केस बहितरीन मिसाल आहे त दादले खे कहिड़ी रीत तहफ़ुज़ ॾिनो वियो। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे पुट खां पघार वठण ते नाअहल करार ॾिनो वियो, पर दादले खे खुलियल छूट हासिल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ट्वीट। हिन चवणु आहे त 8 सालनि खां केस जो फ़ैसिलो नथो अचे। केस जो फ़ैसिलो रोकाइण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में 9 पिटीशन दाख़िल कयूं वयूं आहिनि। 50 भेरा इल्तवा जी दरख़्वास्त ॾिनी वई। जुडिशल कमीशन सुप्रीम कोर्ट में जजिस जे मुक़ररीअ लाइ चीफ जस्टिस तरफ़ां नामज़द कयल जजिस जा नाला अक्सरत राय सां रद्द करे छॾिया। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जी सरबराही में इजलास दौरान नामज़द कयल नालनि ते वोटिंग कराई वई। ज़रियनि मूजिबि जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस तारिक मसूद, अटार्नी जनरल ऐं क़ानून वारे वज़ीर नालनि जी मुख़ालिफ़त में वोट ॾिनो। जस्टिस रिटायर्ड सरमद जलाल उस्मानी बि मुख़ालिफ़त कई। चइनि जे मुक़ाबले में 5 वोट मुख़ालिफ़त में अचण सबबि इजलास बिना नतीजे ख़तम थी वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला परडेई फंडिंग केस जो फ़ैसिलो तकिड़ो ॿुधाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त इमरान ख़ान जो फ़ौरी चूंडू कराइण वारो मुतालबो ड्रामो आहे। पंजाब ऐं KP असेंबलियूं टोड़ियूं वञनि त आम चूंडू कराए सघूं था। नवाज़ शरीफ़ पहिरें ॾींहं खां चूंडू कराइण जे हक़ में आहे, पर इतिहादनि जे करे ख़ामोश आहियूं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त आमिर कियानी ऐं सैफुल्ला नियाज़ी समेत ॿियनि PTI अॻवाननि खे फ़ौरी गिरफ़्तार करणु घुरिजे। उन्हनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो केस ठहे थो। इमरान ख़ान फुल लुट कई ऐं 50 अरब रुपयनि जो धाड़ो हयो। पंहिंजी चोरी जो जवाबु ॾियण बदिरां मुख़ालिफ़नि खे गारियूं पियो ॾिए। डॉलर जी उॾाम ऐं रुपए जो मुल्क घटि थियण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। इंटरबैंक में डॉलर हिकु ॾींहं में 4 रुपया 48 पैसा महांगो थी 240 रुपयनि जी तारीख़ी सतह ते ट्रेड करणु लॻो। स्टेट बैंक मूजिबि मार्केट बंदि थियण वक़्तु डॉलर 1 रुपयो 63 पैसा सस्तो थियण बैदि 229 रुपया 94 पैसनि ते पहुतो। परवेज़ लाई खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाइण ते काफ लीग में इख़्तिलाफ़। चौधरी शुजात हुसैन ऐं परवेज़ लाई धार इजलास तलब करे वरिता। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। ज़रियनि मूजिबि चौधरी शुजात हुसैन पारां परवेज़ लाई ऐं सेनेटर कामिल अली आगा खे उहिदनि तां हटाइण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि चौधरी परवेज़ लाई पारां बि चौधरी शुजात खे पार्टी सदारत तां हटाइण जा इम्कान वधी विया। बलूचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि तबाहकारियूं। 111 ॼणा फौत थियण जी तस्दीक। 6000 घर ऐं फसल तबाह। मवासिलात जो निज़ाम डामाडोल। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में बरसात बाबे दोस्ती सरहद बंदि थी वई। डैम टुटण सबबि सूबे जा केतिराई मुख्य रस्ता लुढ़ी विया। सूबे जो मुल्क जे ॿियनि इलाइक़नि सां राब्तो बि कटिजी वियो।
बलूचिस्तान में तबाही मचाईंदड़ बोट जे पाणी जो सिंध ना रुख कुबो सईद खान जे काछे जा केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। रहवासियुनि मूजिबि बलूचिस्तान खे ॿोड़ींदड़ पाणी तेज़ी सां सिंध तरफ़ वधी रहियो आहे। खेनि महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण लाइ को क़दम नाहे खयो वियो। पीपल्स पार्टी MNA आमिर मक्सी जो चवणु आहे त बलूचिस्तान हुकूमत इहा ख़ातिर ख़्वाह मदद नाहे कई। ॿेड़ियुनि ज़रिए माण्हुनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। सिंध हुकूमत कंहिं हिक ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हुजे त ॿुधायो वञे। हलीम आदिल शेख खे सिंध हुकूमत न पर एंटी करप्शन गिरफ़्तार कयो आहे। संदसि ख़िलाफ़ एंटी करप्शन घणे अरसे खां जांच करे रही हुई। सिंध में अपोज़िशन जा केतिराई अॻवान पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदा आहिनि। पीपल्स पार्टी इंतकाम जी सियासत ते यकीन नथी रखे। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शरजील इनाम महमूद जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो वावेला कंदड़ चोर आहिनि तॾहिं त गोड़ पिया कनि। सूबाई एंटी करप्शन कोर्ट सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जी अॻवान हलीम आदिल शेख खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो हलीम आदिल शेख खे 50,000 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान खे गुज़िरियल ॾींहुं ॼाम शोरो मां एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तार कयो हो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी कोरोना वायरस में मुब्तला। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तस्दीक कंदे चयो आहे त आसिफ अली ज़रदारी पाण खे घर अंदरि आइसोलेट करे छॾियो आहे। मुल्क में हलंदड़ बरसातुनि बाद सिंधु दरिया में हिन वक़्तु ॿोड़ जी सूरत हाल। बरसात सबबि सिंधु जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा, जय जगत पुकारे जा, जय जगत पुकारे जा, सर अमन पे वारे जा, जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा, जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा। भारतीय शहरी जय जगत जा नारा हणंदे अमन जो पैगाम खणी पहिरें पंध पाकिस्तान पहुची विया। भारत जे मुख़्तलिफ़ शहरनि सां वास्तो रखंदड़नि जी कराची जे क़स्र नाज़ खां प्रेस क्लब ताईं अमन वॉक। ज्ञानचंद पिञाणी, कामरान अली ऐं भारतीय महिमाननि ते ॿधल काफ़िले जो चवणु आहे त कंहिं बि मज़हब, नस्ल ऐं ज़ात पात जे फ़र्क़ खां सवाइ दुनिया में सुख ऐं अमन चाहियूं था। हारी कमेटी जो मरकज़ी अॻवान दादा अली बख़्श शीदी 90 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। ॻोठ करम निज़ामाणी में जनाज़ नमाज़ अदा करण बाद मड़ अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले। दादा अली बख़्श शीदी कामरेड हैदर बख़्श दतोई जो वेझो साथी हो। हिन तहरीक जी सरगर्मी ऐं नज़रियाती इश्क सबबि सॼी ॼमार शादी बि न कई। खैरपुर जे सिविल अस्पताल में मुबैना तौर अगवा बाद बेदर्दीअ सां क़तल कयल नींगर जे जिस्म मां मुख़्तलिफ़ उज़वा ग़ाइब हुजण जो इंकशाफ। आवाज़ TV शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट हथ करे वरिती। रिपोर्ट मूजिबि नींगर इस्माइल कलहोड़े जूं अखियूं, दिलि, फिफड़ ऐं गुर्दा जिस्म मां ग़ाइब हुआ। नींगर जे जिस्म मां वरितल जुज़ा DNA लाइ लेबॉरेटरी न मोकिलण जो इंकशाफ। सिविल अस्पताल इंतज़ामिया मूजिबि जुज़ा जल्द लेबॉरेटरी माणिया वेंदा। हैदराबाद जी अदालत में बिलाल काका क़तल केस जी ॿुधणी। पुलिस पारां गिरफ़्तार थियल 4 जवाबदार सख़्त सिक्योरिटी में अदालत में पेश। 3 जवाबदार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। 1 जवाबदार खे जेल उमाणियो वियो। 2 ॾींहंनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम। जोही में नएगाह जे पाणी में विहिंजंदे नौजवान बुॾी वियो। RD 8 में पाणी वहकरे सबबि 17 वरियनि जो नौजवान अली गुल खोसो लुढ़ी वियो। संदसि ॻोल्हा जारी। खानपुर महरवे जो ॻोठ सोनो पिताफ़ी में 8 वरियनि जी नींगरी फिज़ा पिताफ़ी बि बरसाती पाणी में बुॾी वई।
लाश घर पहुंचण ते रोज राड़ो। वारह में दुकान ते हथियार बंदनी फायरिंग, दुकान मालिक ऐं संदसि पुट ज़ख़्मी। मोटरसाइकिल सवार हथियार बंदनी फायरिंग में यूसुफ बुघियो ऐं संदसि पुट असद बुघियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। लाड़काणे वेझो मोटर मां करण लॻण सबबि नींगरी फौत। ॻोठ लाल बख्श बुक्टी में 12 वरनि जी फरज़ाना बुक्टी खे करण लॻो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। आई कश्मोर वेझो जखराणी बिरादरी जी बिंदुरियन में झेड़ो, 15 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ शक्कर जखराणी में लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 15 ॼणा रतो रत थी पिया, अस्पताल मुंतक़िल।